अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु असीं खणी आया आहियूं तव्हांजे लाइ क़ुरान शरीफ़ जी सूरत यासीन जूं 7 आयतूं। हीअ सूरा सगोरी तमामु बरकत फज़ीलत वारी सूरा सगोरी आहे ऐं क़ुरान शरीफ़ जी हिन सूरा सगोरी खे क़ुरान शरीफ़ जी दिलि चयो वेंदो आहे। यानी पूरे क़ुरान मजीद जी हीअ सूरा सगोरी दिलि आहे। त अचो त ॾिसूं हिन सूरा सगोरी जी तिलावत ॿुधूं, छाकाणि त हीअ सगोरी एॾी त बरकत वारी आहे जो जॾहिं इंसान को अगरि बीमार थींदो आहे, नज़े जे आलम में यानी कोमा जे आलम में हलियो वेंदो आहे, सकरात जे आलम में, त उन ते हिन सूरा सगोरी जो जेको सो हिन जी तिलावत कबी आहे। उन जी बरकत सां सिहतयाब थींदो आहे। अल्लाह ताला उन जी मुश्किलात आसान करे छॾींदो आहे। सो अचो दोस्तो सूरा यासीन शरीफ़ जी जेको सो पहिरीं शाहनवाज़ सेठार खां तिलावत ॿुधूं ऐं उन खां पोइ हिन सूरा सगोरी जो जेको ख़ूबसूरत तर्जुमो नज़म में आहे मरहूम हाजी अहमद मल्हा जो, उहो तव्हांजे अॻियां दोस्तनि जे अॻियां आउं पेश कंदुसि। मूंखे उमेदु आहे त हीउ जेको ख़ूबसूरत नज़म आहे 7 आयतुनि जो, इहो तव्हांखे निहायत पसंदि ईंदो, तव्हां लुत्फ़अंदोज़ थींदा। त अचो सवाब ख़ातिर पहिरीं हुन 7 जेके आयतूं आहिनि यासीन शरीफ़ जूं उन जी तिलावत ॿुधूं शाहनवाज़ सेठार खां। उन खां पोइ आउं मरहूम हाजी अहमद मल्हा जो नज़म में जेको तर्जुमो आहे उहो अवां दोस्तनि जे अॻियां पेश कंदुसि। मूंखे उमेदु आहे त तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। महिरबानी दोस्तो। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾह सारे, ॾेई न पचारे मिड़निया महिरबान घणो। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुन्ज़िर कौमम मा उन्ज़िर आबाउहुम फहुम गाफिलून। लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून। सीने साफ़ यासीन ऐं कसम क़ुरान करीम जो हुक्मनि ऐं हिकमत सां भरियल बिल यकीन, मुरसलनि मां मोरही आहीं तूं अमीन, सिधीअ सही वाट ते ही उतारा आइन, सबा जे सबर कना त ॾींहं तन तलकीन, अॻे अबा जंहिं क़ौम जा विया कंबाया कीन, आहिनि पोइ इन करे गाफ़िल से ग़मगीन, थिए जजनि ते जिन मझां साबित सज़ा संगीन, रखनि कीन यकीन उहे अंधा इन आधार ते।